तव्हां ॾिसी रहिया आहियो सन टीवी न्यूज़। एसएसपी टंडोलियार सैयद सलीम शाह प्यारो लुंड लॻ ॻोठ पीर नेक मोहम्मद जीलानी पहुची पीर सैयद नसीर मोहम्मद शाह सां संदसि भेण जी ताज़ियत कई। उन मौक़े ते एसएसपी साहबियनि सां ॻाल्हाईंदे चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं मंशा ते हिकु लानत ऐं पूरे मुआशरे खे खोखलो बनाए थी छॾे ऐं सेहतमंद माहौल जे लाइ मंशा खां पाक मुआशरो हुजणु घुरिजे। त जेके कल्ह कुझु शिकायतूं मिलियूं कुझु पुलिस जे जवाननि जूं ऑफिसरनि जूं जेके मुलविस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु डिपार्टमेंटल एक्शन शुरू कयो वियो आहे ऐं रेगुलर डिपार्टमेंटल इंक्वायरी कंडक्ट कराई पई वञे जेका हफ़्ते जे अंदरि मुकमल थींदी। एस.डी.पी.ओस जी निगरानी में थी रही आहे इंक्वायरी ऐं उनखे आउं पर्सनली ॾिसी रहियो आहियां। जेको बि उन में इन्वॉल्व थियो जंहिं ते बि साबिती थी उन ते मेजर जेको आहे पनिशमेंट उन ते इम्पोज़ कई वेंदी। ऐं जेको आहे सो हिन नारकोटिक्स में जेको पुलिस जो मेन किरदारु आहे उन खे ई क्रैक डाउन करिणो आहे ऐं उन में जेकॾहिं जेको बि कारियूं रिढूं हूंदियूं ब्लैक शीप्स हूंदियूं ऐं जेके उन में मुलविस हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु क्रैक डाउन कयो वेंदो त जीअं हिन खे बहितर करे सघिजे। ऐं इन में आउं तव्हांजे ज़रिए सिविल सोसाइटीअ खे स्टेक होल्डर्स खे उलमा खे टीचर्स खे इहो मैसेज थो ॾियां त उहे अॻियां अचनि पंहिंजे ॻोठ में पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे शहर जे गली मोहल्ले में माण्हुनि खे अवेयर कनि ऐं मस्जिद जे मेंबर तां ड्रग्स जे अगेंस्ट मैसेज उलमास ॾियनि त जीअं माण्हू इन खे छॾीनि ऐं जेके जंहिंजे इलाइक़े में इन्वॉल्व आहिनि उन्हनि जी असांखे मालूमात ॾियनि त जीअं असां उन जे ख़िलाफ़ु क्रैक डाउन कयूं।